बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अज जे लेक्चर में असीं फ्यूचर कंटिन्यूस टेंस जे जुमलन के जेको आहे एक्टिव जे जुमलन के पेसिव जे जुमलन में तब्दील करण सिखंदासूं। इन खां अॻु में असीं जेको आहे कंटिन्यूस जे टेंस में प्रेजेंट कंटिन्यूस टेंस ऐं पास्ट कंटिन्यूस टेंस जे जुमलन के एक्टिव वॉइस मां पेसिव वॉइस में तब्दील करे चुका आहियूं। अचो त असीं पंहिंजे लेक्चर जी शुरुआत कयूं। हमेशा जेको आहे एक्टिव जे जुमले के पेसिव जे जुमले में तब्दील करण जे लाइ असीं ऑब्जेक्ट के सब्जेक्ट बणाईंदा आहियूं ऐं सब्जेक्ट के जेको आहे ऑब्जेक्ट बणाईंदा आहियूं ऐं उन खां बाद में जेको आहे मेन वर्ब जेको आहे थर्ड फॉर्म यूज़ कंदा आहियूं ऐं उन खां अलावा जेको आहे हेल्पिंग वर्ब टू बी जा जेका आहिनि उहे इस्तेमालु कयूं था। उन खां बाद में लफ्ज़ बाय प्रीपोजिशन आहे जेको उन जो इज़ाफ़ो कंदा आहियूं। त हाणे असांजो जेको पहिरियों जुमिलो आहे उन में जेको आहे जेको असांजो सब्जेक्ट आहे, शल बी असांजो हेल्पिंग वर्ब आहे, ईटिंग जेको आहे मेन वर्ब ऐं मील जेको आहे असांजो ऑब्जेक्ट आहे। हाणे जॾहिं असां जुमिले के एक्टिव वॉइस मां पेसिव वॉइस में तब्दील कंदासूं त मील के असीं सब्जेक्ट बणाईंदासूं ऐं उन खां बाद में जेको आहे असीं मील खां बाद में जेको आहे असां शल बी हुजे या विल बी हुजे उहो जेको आहे हमेशा चेंज थी वेंदो आहे विल बी बीइंग में। त असीं हिते जेको आहे मील विल बी हाणे कंटिन्यूस जो टेंस आहे में असां पढ़ंदा हुआसीं त इन जेको आहे सेंटेंस जो जेको आहे इन टेंस जो जेको आहे सेंटेंस जो कॾहिं बि जेको आहे एक्टिव वॉइस में पेसिव वॉइस न थींदो हुयो। लेकिन अॼु जेका ग्रामरदान आहिनि उहे जेको आहे इन टेंस जो सेंटेंस के भी जेको आहे उहे एक्टिव वॉइस में पेसिव वॉइस में तब्दील कनि था ऐं उहे जेको आहे विल बी खां बाद में जेको आहे बीइंग जो इज़ाफ़ो करे जेको आहे इन जो नए तरीक़े सां जेको आहे एक्टिव वॉइस में पेसिव वॉइस ठहनि था। तो इते तो मील विल बी बीइंग उनका बाद में ईटिंग जो असांजो मेन वर्ब आहे असां हाणे जो थर्ड फॉर्म जेको आहे ईटिंग ऐं उनका बाद में जेको आहे असांजो प्रीपोजिशन जेको बाय आहे उन जो इज़ाफ़ो ऐं उनका बाद में जो असांजो सब्जेक्ट आहे उन जो असां ऑब्जेक्टिव के रखंदासीं मी। त अहिड़े तरीक़े सां असांजो जेको आहे फ्यूचर कंटिन्यूस टेंस जो जेको सेंटेंस आहे उहो अहिड़े तरीक़े सां जेको आहे एक्टिव वॉइस मां पेसिव वॉइस में तब्दील थी वेंदो। त शल बी ऐं विल बी जेको आहे उहो विल बी में चेंज थी वेंदो ऐं उन खां बाद में बीइंग लफ्ज़ जो जेको आहे उहो असां वर्ड जो इज़ाफ़ो कंदासीं त असांजो जुमिलो जेको आहे उहो एक्टिव वॉइस मां पेसिव वॉइस में तब्दील थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां जेको ॿियो सेंटेंस ॾिसां त उन में आर न्यू कार जेको आहे असांजो ऑब्जेक्ट आहे जेको पेसिव वॉइस जे जुमिले में असांजो जेको आहे सब्जेक्ट बणिबो ऐं उन खां बाद में भी असीं जेको आहे विल बी सॉरी ये असांजो जेको सेंटेंस आहे ॿियो नंबर सेंटेंस जेको आहे असांजो नेगेटिव आहे त इन जे करे असीं भी जेको आहे इनखे पेसिव वॉइस में नेगेटिव कर तौर रखंदासीं। त हमेशा जेको आहे पेसिव वॉइस में तब्दील करण जे लाइ जॾहिं असां उनखे एक्टिव वॉइस में पेसिव वॉइस में तब्दील कंदा आहियूं जेको असांजो पहिरियों हेल्पिंग वर्ब आहे फर्स्ट को जीअं आहे विल बी बीइंग इन में इस्तेमालु जो विल असांजो पहिरियों जेको आहे हेल्पिंग वर्ब आहे त उन खां बाद में असां जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं ऐं उन खां बाद में बी ऐं बी खां पोइ जेको आहे असीं बीइंग ऐं इन खां बाद में जेको मेन वर्ब आहे असां उनजी जेको आहे थर्ड फॉर्म जेकी थींदी वञी बाट उहा रखंदासूं। थर्ड फॉर्म रखण खां बाद में असीं जेको आहे लफ्ज़ बाय जेको असांजो प्रीपोजिशन आहे उन जो इज़ाफ़ो कंदासीं उन खां बाद में असांजो जेको सब्जेक्ट आहे उही उन जो ऑब्जेक्टिव केस असीं जेको आहे हासिल कंदासीं। अहिड़े तरीक़े सां असांजो जेको आहे एक्टिव वॉइस जो नेगेटिव सेंटेंस जेको आहे उहो पेसिव वॉइस जे नेगेटिव सेंटेंस में तब्दील थी वियो। शल बी के असां जेको शल नॉट बी के असां जेको आहे विल नॉट बी में जेको आहे चेंज कयो उन खां बाद में बीइंग जो इज़ाफ़ो करे असांजो एक्टिव वॉइस मां पेसिव वॉइस ठाहियोसीं। हाणे ॿियो सेंटेंस जेको असांजो आहे उहो असांजो जेको आहे इंट्रागेटिव आहे इन जे करे ए मैच खां पहिरीं असां जेको आहे विल इस्तेमालु कंदासीं विल ए मैच बी बीइंग बी बीइंग प्लेड बाय ही जो जेको आहे हिम असां जेको आहे ऑब्जेक्टिव केस रखंदासूं ऐं क्वेश्चन मार्क में अहिड़े तरीक़े सां असांजो जेको आहे एक्टिव वॉइस जो जुमिलो जेको आहे उहो पेसिव वॉइस में तब्दील थियो। उन खां बाद में सो जो फोर्थ सेंटेंस आहे विल दे नॉट बी ड्रिंकिंग वाटर त इनमें वाटर जेको आहे असांजो ऑब्जेक्ट है जैसे सब्जेक्ट बने लेकिन असा जुमलो जो इंट्रागेटिव है तो असा इनके इंट्रागेटिव सेंस तौर इते विल जो है पहले इस्तेमाल कंदासूं उन का बाद में वाटर ऐं वाटर का बाद में जो है असी नॉट ऐं नॉट का बाद में असी जो है बी ऐं बी का बाद में बीइंग जो कंटिन्यूस में इस्तेमाल थे तो बीइंग
ड्रिंक जो थर्ड फॉर्म जेको आहे ड्रंक असां जेको आहे यूज़ कंदासीं ऐं उन खां बाद में जेको आहे असीं बाय प्रीपोजिशन ऐं उन खां बाद में असांजो जेको आहे सब्जेक्ट आहे दे उनजो ऑब्जेक्टिव केस देम रखंदासीं। त अहिड़े तरीक़े सां असां जेको आहे एक्टिव वाइज जुमलनि खे पैसिव वाइज जुमलनि में तब्दील कयो। अॼु जे लेक्चर में असां जेको आहे फ्यूचर कंटिन्यूअस टेंस जे एक्टिव वाइज जुमलनि खे पैसिव वाइज जुमलनि में तब्दील कयो। उन्हनि में असांजो पॉजिटिव सेंटेंस हुयो, नेगेटिव सेंटेंस भी हुयो, इंट्रागेटिव सेंटेंस भी हुयो ऐं इंट्रागेटिव ऐं नेगेटिव सेंटेंस भी हुयो। त असां उन्हनि खे जेको आहे एक्टिव वाइज मां पैसिव वाइज में तब्दील कयोसीं। अहिड़े तरीक़े सां जेको आहे जॾहिं बि असां जेको आहे एक्टिव वाइज जुमले खे पैसिव वाइज जुमले में तब्दील कंदा आहियूं त हमेशह जेको आहे सब्जेक्ट खे असां ऑब्जेक्ट बणंदा आहियूं ऐं ऑब्जेक्ट खे जेको आहे सब्जेक्ट बणंदा आहियूं ऐं उन खां बाद में जेको आहे उन वर्ब जेको टू बी जो वर्ब हूंदो आहे असां उहो इस्तेमालु कंदा आहियूं। अहिड़े ऐं उन खां बाद में जेको आहे जीअं कंटिन्यूअस जो टेंस आहे त असां उन में जेको आहे बीइंग लफ्ज़ जो जेको आहे इज़ाफ़ो कंदा आहियूं। उमेद आहे तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त असांजे लेक्चर खे जेको आहे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।